छा सबब आहे जो असांजे जेको इदारा आहिनि उन्हनि मां करप्शन जो ख़ात्मो न पियो थिए? करप्शन लफ़्ज़ जॾहिं अचे थो पियो त करप्शन रिलेट आहे, इंटरलिंक आहे पॉलिटिकल सिस्टम तव्हांजो मुल्क जे अंदरि कहिड़ो आहे, सूबे जे अंदरि कहिड़ो आहे, गवर्नेंस जा मामला कीअं आहिनि। जेकॾहिं गवर्नेंस जा मामला जेके आहिनि उहे कमज़ोर शिकिल में आहिनि, पॉलिटिकल सिस्टम जेको आहे उहो कंहिं बि सही ऐं सिधी सिमत में जेको आहे कंहिं डायरेक्शन में मौजूदु न आहे त पोइ करप्शन खे ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ खातनि में हथी मिले थी पई। सिंध जे अंदरि जेतिरा बि खाता आहिनि, उहो तालीम जो खातो हुजे, सिहत जो खातो हुजे, माहौलियात हुजे, रेवेन्यू हुजे, आबपाशी जो खातो हुजे, वर्क्स डिपार्टमेंट जो खातो हुजे, समूरनि खातनि खे जेकॾहिं ॾिसंदासूं को हिकिड़ो खातो बि उन में ऑटोमेशन ते कंप्यूटराइज़ उहो सिस्टम सां लिंक न आहे। हाणे जॾहिं उहो मामिलो खातो कंप्यूटराइज़ सिस्टम सां लिंक न आहे त पोइ ईअं सम्झो त हेठी सतह खां यानी पटेवाले खां वठी सेक्रेटरी ताईं उहा करप्शन जेको आहे उनखे हथी मिले थी पई। ऐं पोइ फाइल तव्हां सेक्रेटरेट में वेंदव, को बि ट्रांसफर पोस्टिंग जो नंढो में नंढो क्लर्क जी ट्रांसफर पोस्टिंग आहे, उहा ट्रांसफर पोस्टिंग मैनुअल सिस्टम जे अंदरि पटेवाले खां तव्हांखे राब्तो करणो पवंदो। पटेवाले खां पोइ उते जूनियर क्लार्क, सीनियर क्लार्क, सेक्शन ऑफिसर, पोइ डिप्टी सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी ऐं वेंदे सेक्रेटरी ताईं उहो हिकिड़ो सॼो सिस्टम पैरेलल ठहियलु आहे। उन पैरेलल सिस्टम जे ज़रिए उहो करप्शन थिए थी पई ऐं उहो सिस्टम ज़ाहिर आहे त ऑटोमेशन ते छो कोन थो अचे, कंप्यूटराइज़ छो कोन थो थिए त जेके करप्शन जी माफ़िया सां फोर्सिस लिंक आहिनि उहो ईअं करणु कोन था ॾियनि। ऐं उहो छो कोन करणु ॾियनि था, छाकाणि त तव्हां वटि जेका गवर्नेंस जो निज़ाम आहे उहो गवर्नेंस जो निज़ाम मज़बूत न आहे। तव्हां वटि जेका आहे सुठी हुक्मरानी मौजूदु कोन्हे। मथे वरी अञा ॾिसूं था तव्हां वटि पॉलिटिकल सिस्टम जेको आहे उहो सही सिमत में कमु न कयो पियो वञे। पैरेलल सिस्टम पॉलिटिकल सिस्टम में हिकिड़ो ॿियो पैरेलल सिस्टम मौजूदु आहे जेको उन पॉलिटिकल सिस्टम खां हाइब्रिड डेमोक्रेटिक सिस्टम खां वधीक स्ट्रांग आहे ऐं उहो उनखे स्पेस नथो ॾिए। ऐं उनजो नतीजो छा थो निकिरे त जेकी बि अरबे रुपयनि जी बजट अचे थी तालीम में, तालीम खाते खे वर्ल्ड बैंक खां जेके पैसा मिलनि था, हेल्थ डिपार्टमेंट खे जेका सालियानी बजट एलोकेट थिए थी वर्ल्ड बैंक खां, एशियन बैंक खां जेके पैसा मिलनि था, ईअं रेवेन्यू जो मिसाल ॾेई सघिजे थो, माहौलियात जो मिसाल ॾेई सघिजे थो, आबपाशी खाते जो मिसाल ॾेई सघिजे थो। उहे सभु पैसा जेके आहिनि कमीशन, किक बैक्स ऐं उतां पटेवाले खां वठी सेक्रेटरी ताईं उन्हनि जे खीसे में हलिया वञनि था पिया। उहो टैक्सिस जी सूरत में जेको खज़ानो आहे उते नथा वञनि ऐं माण्हुनि खे उनजो रिलीफ नथो मिले। त मां सम्झां थो करप्शन जे ख़ात्मे जे लाइ जेके ॿ अंसर आहिनि, गुड गवर्नेंस ऐं पॉलिटिकल सिस्टम, जेसिताईं उन्हनि खे तव्हां बहितर न कंदव करप्शन ते कंट्रोल न थी सघंदो। ठीकु।